ख़ान मोहम्मद चाचड़ जी पेज तां 1 लख फॉलोवर पूरा थिया आहिनि। उन्हनि जे ख़ुशी में जश्न रचायो वियो आहे। इन मुतालिक़ तव्हां जामियो जवाबु ॾींदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ ऐं असां ई खणी चऊं बचपन जा दोस्त आहियूं। जेकॾहिं हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ जे इन जामिया नाती हवाले सां, मज़हबी हवाले सां, सियासी हवाले सां, अवामी हवाले सां मां ख़िदमतुनि ते ॻाल्हायां, छो त मां उन घणो वेझो रहियो आहियां। त मूंखे तव्हां जॾहिं 5 कलाक ॾियो, वक़्तु एतिरो इजाज़त नथो ॾिए, मां उनखे मुख़्तसिर लफ़्ज़ में खणी थो अचां त हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ हिकु जुस्तजू जो नालो आहे। हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ हिकु जाखोड़ जो नालो आहे, जज़्बे जो नालो आहे, जोश जुनून जो नालो आहे। हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ जॾहिं रेडियो जो दौरु हो, जॾहिं टीवी जो दौरु हो, जॾहिं कैसेट जो दौरु हो, उन वक़्तु बि हाजी ख़ान मोहम्मद जी चाचड़ जी जाखोड़ इहा हुई, जुस्तजू उहा हुई। ऐं जेकॾहिं हाणे सोशल मीडिया जो दौरु, हाणे असां तमामु हिकिड़ी दुनिया हिकिड़ो ग्लोबल बणिजी वई आहे। असां दुनिया सॼी काइनात खे वेझा थी विया आहियूं, ईअं सम्झ खणी चऊं त दुनिया असांजे खीसे में आहे। त उन दौर में बि हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ उन जुस्तगू खे, उनखे जाखोड़ खे, उनखे जज़्बे खे उनखे न छॾियो आहे। ऐं इहो ई सबबु आहे जो मां त सम्झां थो मुंहिंजे ज़हन में अञा को अहिड़ो मूंखे नात ख़ान नज़र नथो अचे जंहिंजे पेज ते 1 लख फॉलोवर हुजनि। बसि इहा ई हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ जी जाखोड़ आहे जेका तव्हांजे आॾो आहे। मां त इहे लफ़्ज़ चवंदुसि त हाजी ख़ान मोहम्मद चाचड़ जाखोड़ जो नालो आहे। जांजा हुई जीअरी विरचे न वेठी, वञी भूं पेठी सारींदे खे सॼो। पेज खे हलाइणु कमु वरी एडमिन जो हूंदो आहे, पर हीउ सॼो एडमिन जो किरदारु आहे अदे फारूक अहमद जो। त हुनजी जेका साॻी पंहिंजे वाल साहब वारी जुस्तजू आहे, उन साॻे वाल साहब वारे ई मिशन खे खयूं थो अचे ऐं हिन ॾींहुं राति महिनत कई आहे। ऐं अॼु उन महिनत जे नतीजे में असां हुनखे हज़ार लख वाधायूं ॾेई रहिया आहियूं।